नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त कोशिश आहे त मुल्क में सीड़पकारी अॻियां पेश ईंदड़ रंडकूं ख़त्म कयूं। तरक़ी पज़ीर मुल्कनि इम्पोर्ट बदिरां एक्सपोर्ट वधाइण ते ध्यानु ॾिनो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब दौरान चयो आहे त इम्पोर्ट वधाइण सां मुल्क तरक़ी नाहे कंदो। ग़रीब मुल्कनि जो वॾो मसइलो मनी लॉन्ड्रिंग आहे। असांजा शहरी एॾी तेज़ी सां वधी रहिया आहिनि जंहिंसां मसइला पैदा अचनि था। चीन खां अर्बन प्लानिंग सिखी सघूं था। वफ़ाक़ी राजधानी में पाक चाइना बिज़नेस इन्वेस्टमेंट फोरम जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब दौरान इमरान ख़ान चयो त भाजियूं विकिणण सां मुल्क तरक्की नथो करे सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।